नाज़रीन आम ख़बर खे ॾियूं पिया त पीपल्स पार्टी के अगवान लतीफ़ खोसा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे लतीफ़ खोसा जो चवणु आहे त सभिनी खे नफ़रत जी सियासत दफ़न करे नए सफ़र जी दावत ॾियां थो। उम्मीद कयां थो त मुल्क मां नफ़रत जी सियासत ख़त्म थी वेंदी। लतीफ़ खोसा चयो आहे त समूरा इदारा असांजा इदारा आहिनि। फ़ौज बि असांजी आहे। लेवल प्लेइंग फील्ड ऐं शफ़ाफ़ चूंडनि खे यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म खे हटाइण जी रांदि केसिताईं हलंदी। उन वधीक चयो त असां अॼु ॿीहर अदलिया ॾांहुं ॾिसी रहिया आहियूं। उमेद आहे त अदलिया बराबरि जो इंसाफ़ कंदी ऐं इन जी पासदारी कंदड़ अमर बणिजी वेंदो आहे। पी में रही छा हासिल कयो ऐं छा विञायो उन ते न ॻाल्हाईंदुसि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर खे ॾियूं पिया त पीपल्स पार्टी जे अगवान लतीफ़ खोसा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे लतीफ़ खोसा जो चवणु आहे त सभिनी खे नफ़रत जी सियासत दफ़न करे नए सफ़र जी दावत ॾियां थो। उमीद कयां थो त मुल्क मां नफ़रत जी सियासत ख़त्म थी वेंदी। लतीफ़ खोसा चयो आहे त समूरा इदारा असांजा इदारा आहिनि। फ़ौज बि असांजी आहे। लेवल प्लेइंग फील्ड ऐं शफ़ाफ़ चूंडनि खे यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़मनि खे हटाइण जी रांदि केसिताईं हलंदी। उन वधीक चयो त असां अॼु ॿीहर अदलिया ॾांहुं ॾिसी रहिया आहियूं। उमेद आहे त अदलिया बराबरि जो इंसाफ़ कंदी ऐं इन जी पासदारी कंदड़ अमर बणिजी वेंदो आहे। पी में रही छा हासिल कयो ऐं छा विञायो उन ते न ॻाल्हाईंदुसि।